नवाब वली मोहम्मद भरसां दे बंभाणी मिर्ज़ापुर थाणे जी हद में ॻोठ इस्माइल भंड जे भंडन सैयद कलोड़ा संगरा कलोई कलियार ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि जी ज़रई ज़मीन ते सियासी बाअसर पुलिस ऐं समेत हथियारबंदनि जी मदद सां ॾाढे ज़ोर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। उन ज़ोरी कब्ज़े ख़िलाफ़ मुतासिर खातेदार सरापा एहतजाज बणियल आहिनि। संदन चवणु आहे त सदर अयूब ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो खेनि सरकारी ज़मीनूं अलाट करे सनदूं ॾिनियूं हुयूं जेके अबनि ॾाॾनि खां काहींदा पिया अचनि। घर खां बेघर कयो, उन्हनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। असां आला क़यादत चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ॿियनि अख़्तियार धणनि खे अपील था कयूं त महिरबानी करे इन कब्ज़ा माफ़िया जो रस्तो रोकिन। इन ज़मीन जा मालिक जिन वटि असां वटि सर्वे माना खाता आहिनि, सनतूं आहिनि, उन्हनि जा चालान पियारिया अथऊं, उन्हनि जूं रसीदूं आहिनि, किस्तूं उन्हनि जूं पियारियूं अथऊं ऐं हाणे अची जेको आहे ॾंडे जे ज़ोर ते अची कब्ज़ो करे ई वेठा आहिनि। असां साईं तक़रीबन ही आबिद ज़रदारी आहे, महरम ज़रदारी वारा आहिनि, ही माफ़िया ग्रुप जेको आहे मोहसिन ज़रदारी आहे, ये सभई अचे माना तक़रीबन पुलिस माना SP जेको उन्हनि जी धुर बणियल आहे, 3-4 DSP आहिनि, माना 50 खनि पुलिस जी गाॾी आहे, 250 माण्हू जेके आहिनि प्राइवेट डबल कैबिनूं कारूं जेके आहिनि उहे हथियार बंदि माना जेको साण करे जी कब्ज़ो करे माना वेही रहिया आहिनि। चोथों ॾींहं खां वठी माना माण्हू उते छॾिया अथनि ऐं हेरासमेंट पिया कनि सॼे माना तर में जेको उन्हनि हेरासमेंट कयो आहे त भाई तक़रीबन गुलाम हैदर भंड जो जेको सदियनि खां उते वेठो आहे अबे ॾाॾे उन खां ज़ोरी माना जेको बंदूकूं रखे माना जेको घर ख़ाली करायो वियो आहे उहो तव्हां असां वटि वीडियो क्लिप्स आहिनि। ज़ुल्म जी बि का हद थींदी आहे। असां सुप्रीम कोर्ट खे ऐं सिंध हाई कोर्ट खे IG सिंध खे चऊं था त नोटिस वठो ऐं हिननि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे हिनखे गिरफ़्तार कयो। कुझु माण्हू गिरफ़्तार थियल आहिनि, उहे बि गुम कया विया आहिनि। हाजी बहादुर आहे, को नंढड़ो आहे हिकिड़ो असांजो सुमेर नारो आहे, ऐं कुझु ॿिया हारी आहिनि असांजा, कुझु हुननि में माण्हू छॾिया आहिनि, कुझु अञा गुम आहिनि ऐं जेके घर आहिनि उहे असांजा घर संदियुनि खां वठी आहिनि, असांजा मुक़ाम आहिनि अबे ॾाॾे जा। असां वटि कागज़ आहिनि, सर्वे बनियूं आहिनि, उहे बि असां जो ख़ाली कराए ऐं दहशतगर्दी पिया कनि। लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं इहो मुतालबो कयूं था त कचे जे नवाब वली मोहम्मद जे भरिसां कचे जी ज़मीनुनि ते जेके बिरादरियुनि जी ज़मीनुनि ते जेके आबादगारनि जी ज़मीनुनि ते जेके कब्ज़ा थिया आहिनि उहे कब्ज़ा कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। 400 एकड़ लॻभॻि 350 खां मथे ज़मीन आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरी आहे, भंड बिरादरी, सैयद, मल्लाह, कलोड़ा, ओठा, संगरा, सभई जेके मिसकीन मज़लूम माण्हू आहिनि उहे पंहिंजे गुज़र सफ़ीर जो ज़रियो जूं ज़मीनूं आहिनि। ग़रीब माण्हुनि जा घर ऐं उन्हनि जी ज़मीननि ते कब्ज़ा, रस्ता रोक, भंड खटियाण ढंढ जंहिंजो पाणी बंदि करे जेके 100 एकड़ ज़मीन सुकाई पई वञे उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़ में मुज़म्मत कयूं था। बनिन था कब्ज़ा ख़तमु कराए, रोज़गार जो जेको ज़रियो आहे उन्हनि जो उहो उन्हनि ख़तमु न कयो, उनखे वसाइल पैदा करे हिननि सां इंसाफ़ कयो वञे। सभु हिते खातेदार घणा आहियूं, 2-2 एकड़ सभिनी जी ज़मीन आहे जेके असांखा हक़ खसिया आहिनि PPR आहिनि, ढंढ आहे जेका उहा पंहिंजे कब्ज़े में कई अथनि ऐं असांखे हेरासां करे असांखे तमामु परेशान ऐं तशदुद कयो अथनि। असां आला इख़्तियारनि खां अपील आहे त असां इंसाफ़ कयो वञे। घरनि खां बेघर थी रोड ते वेठा आहिनि ऐं अधी फरियाल टालपुर चवे थी त असां ख़िदमत कई आहे, ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। अधी जे अवां ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कई आहे त पोइ महिरबानी कयो, हीअ बि ग़रीब अव्हां जा वोटर आहिनि, अव्हां जे तक जा रहवासी आहिनि, उहे सरापा एहतजाज उन्हनि जो नोटिस वठो। 100 एकड़ आबाद ज़मीनुनि जो हथियारनि जे ज़ोर ते पाणी बि बंदि कयो वियो आहे जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। SSP शहीद बेनज़ीराबाद कब्ज़े माफ़िया सां ॿिट बणियल आहे। एहतजाज कंदड़नि अपील कई आहे त इन मामले जो नोटिस वठी मुतासिर खातेदारनि सां इंसाफ़ कयो वञे। ही दहशतगर्दी, ही गुंडागर्दी